सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। नहीं करे असा जो जीवन ही होगा जैसा शुरू में शेवा नाम ध्यान सिमरन में ईंदा जी उन वण पोखियो पए पर वण के चौधारी उन कंदा ॾिना लोड़ो ॾिनो बंदि कयो भई बकरियुनि खे खाई न वञे पाप खाई न वञेसि तो जॾहिं सॼो शुरू में नाम ध्यान सिमरन हूंदो आहे तो ओड़ी महिल असांखे केतिरा ई ख़्याल वीचार ईंदा आहिनि असां हेॾो उथूं वञूं परे थियूं भई ॿियो कोई कमु करे वठूं टाइम खे कीअं गवायूं कीअं विञायूं अजायूं कचारियूं कंदासीं आख़िरी में वेंदासीं हे कंदासीं देरि कंदासीं ॼाणी वाणी बि देरि कंदासीं कंहिं मंदर में वेंदासीं चङो कम में वेंदासीं नए में वेंदासीं कोई चवंदो हली छॾेसि पोइ ईंदा उन सां बेफ़िक्र हलिया वेंदासीं माना असां में इहा चीज़ जेका आहे उहा बकरी असांखे खाई वेंदी आहे बकरी खणी वेंदी आहे नाम करण ही न ॾींदी भई जेको बि ध्यान में वेहण ही न ॾींदी भई कोई न कोई ऊंद कंहिंजो चवणु कोई कुझु असांखे परे करे छॾींदो असांखे उनखां दूरि कंदो ऐं जीअं दूरि थींदासीं ज़ाहिर आहे चङे पासे वेंदासीं कोई चङो कमु त कोन कंदासीं ज़्यादातर या कचहरी कंदासीं या कंपनी कंदासीं या किथे दोस्ती में वेंदासीं कुझु कंदासीं कमु दुख थो हूंदो सॼो तक़रीबन कॾहिं कॾहिं कंहिं चङे कम सां वेंदासीं पर हरू भरू एतिरो घणो कोन वेंदासीं इन्ही करे शुरू में जॾहिं असां नेम ध्यान सिमरन सत्कर्मनि चङाइनि में वहींदा आहियूं त पोइ असांखे पाण खे बकरी खां बचाइणो पवंदो आहे कंदो ॾियणो पवंदो आहे यार मूंखे प्राथमिकता जेका ई आहे अवलियत जेका ई आहे अॻु में जेका संभार आहे उहा नेम ध्यान सिमरन जी करणी आहे चङाई जी करणी आहे शेवा जी करणी आहे जॾहिं असां उनखे बचाईंदासीं पहिरियों ऐं जंहिं महिल नेम ध्यान सिमरन में असांजी रुचि लॻंदी असांखे पावर ईंदो असां वॾा थींदासीं वधंदासीं उनमें यानी असां पंहिंजो पाण खे संभाले वेंदासीं जंहिंसां शुरू में पाप खे परे कयोसीं ॿियनि ॻाल्हियुनि खे पयो कयोसीं नेम ऐं ध्यान खे सिमरन खे मालिक जी रहमत खे असां अॻभरो कयोसीं त पोइ असांखे शक्ति ऐं ताक़त ईंदी वेंदी वण वांगुरु जॾहिं असां उनखे पहिरियों पाण बचायोसीं पर जॾहिं पोइ असां में शक्ति पैदा थी उहो वॾी वण थियो त पोइ जॾहिं वण थियो त पोइ पहिरियों असांखे बकरी खां बचायोसीं लेकिन बाद में जॾहिं वण मज़बूत थी वेंदो आहे पोइ बकरी त छा हूंदा हाथी बि ॿधा पिया हूंदा आहिनि उन शेर जानवर घोड़ा सभु वण सां ॿधा पिया हूंदा आहिनि पोइ वरी वण खे कोई हिलाए बि न आहे सघंदो केतिरियूं बकरियूं वण सां ॿधियूं पयूं हूंदियूं पर परवाह बि कोन्हे हूंदी वण खे साॻे नमूने जॾहिं पहिरियों असां पाप खां बचाईंदा आहियूं पाण खे भई मूंखे इरादो मज़बूत न मुंहिंजे नेम जी ध्यान जी शेवा जी सिमरन जो टाइम आहे मूंखे इहो करिणो ई आहे जॾहिं असां मज़बूत थी करे पंहिंजो पाण खे चङाई मालिक जी रहमत में रंगदा आहियूं पोइ उहो रंग असां ते एतिरो चढ़ी वेंदो आहे उहा रहमत असांखे एतिरी मिलंदी आहे बहितरी एतिरी मिलंदी आहे त कोई जेको ई पाप जो ॿियो ख़्यालु वीचार उहो सभु पंहिंजो पाण ॿधिजी कटिजी वेंदा आहिनि नाम एतिरो मज़बूत थींदो आहे असांजे कोई पाप वेझो ई न हूंदा या पाप ॿधिजी वेंदा आहिनि असां एतिरो तरंदा आहियूं जो पाण त वधंदा आहियूं पर केतिरनि खे फल ॾेई करे ॿियनि खे बि ख़ुशी ऐं ख़ुशहाली ॾींदा आहियूं बहितरी ॾींदा आहियूं तंहिंजे करे पहिरीं संभार असांखे पाण खे करणी पवंदी आहे ऐं पोइ वरी उनजी रहमत हमेशह वसंदी रहंदी आहे पोइ वरी कोई असांखे हिलाए न सघंदो आहे परे न थींदो आहे आम तौर असां इंसान ग़लती उते कंदा आहियूं पहिरियों ई असां ॿूटियो पोखण में ई बकरी को खवाए छॾींदा आहियूं जीअं वेंदासीं ख़्यालनि में वीचारनि में कंहिंजे सॾ ते कंहिंजी ॻाल्हि ते असां उथी करे हलिया वेंदासीं असां ॿूटियो ई न बचाईंदासीं नाम ते वेहींदासीं ई न छड़ो ॻाल्हियूं कंदासीं पोइ असां ॻाल्हियूं कंदा आहियूं हेतिरो टाइम थियो हीअं थियो असां पोइ कुझु पाए न सघंदा आहियूं हक़ीक़त ॿूटे खे असां पाण बकरी को खवाए छॾींदा आहियूं जॾहिं पहिरियों असांखे बकरी को बचाइणो ई हूंदो आहे इन करे कोई बि पोखींदा आहियूं त असां अॻु में उनखे लोड़ो ज़रूरु ॾींदा आहियूं कोई लोह जी तारनि जो कोई न कोई ठाहे करे ॿूटे जी असां हिफ़ाज़त कंदा आहियूं
जॾहिं ॿूटो मण थींदो आहे पोइ वरी उहो असांजी हिफ़ाज़त कंदो आहे, पोइ उनजी छां में वेठा हूंदासीं, असांखे छां बि ॾींदो, फल बि ॾींदो, फ्रूट बि ॾींदो, ऑक्सीजन बि ॾींदो, शुद्ध हवा बि ॾींदो, असांजे पूरे माहौल खे बीमारियूं ख़तमु कंदो, पोइ वरी सभु कुझु उहो ॾींदो वेंदो आहे, पोइ असां कुझु न कंदा। पहिरियों शुरू में जेको पाणी ॾिनोसीं पोइ असांखे पाणी बि कोन ॾियणो पवंदो, सभु कुझु पंहिंजो पाण थी वेंदो आहे। पहिरियों असां जेको नाम जाप सिमरन कयोसीं, उनजी हिफ़ाज़त कईसीं, पोइ असांखे उहा आदत पइजी वेंदी आहे, असांखे एतिरो शुद्ध ऐं पवित्र करे छॾींदो आहे जो असां सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं, हिते बि रहमत पाईंदा आहियूं, जेका चङा थींदा आहियूं, ऐं अॻिते बि स्वर्ग जा द्वार खुलंदा आहिनि, असांजा सभु रस्ता साफ़ थी वेंदा आहिनि, असां सदाई ऊचाई खे पाईंदा आहियूं।